कलमा ओए बरकत इन्हीं जैसा मिड़े मतलब थिया तफसीरा इन्हीं गाल जो था लिखन उलमा त जॾहिं हज़रत आदम ऐं बीबी हवा खे परवर कयो हो पैदा ॿई रहिया थे ओ बिश्त में मुक़दस ई मकाना ओ ॿई रहिया थे बिश्त में ओ मुक़दस मकाना ॿई रहिया थे ओ बिश्त में आए मुक़सद ई मकाना ओ ॿई रहिया थे बिश्त में अला मुक़दस ई मकाना खायो मेवा खुश थियो तरें कयाऊं ऐशारामा मौले मलाइक मोकिलियो हज़रत जिब्राईला वठी हज़रत आदम ऐं बीबी हवा खे वञी बिश्त घुमाए आयो मलक म्यां ओ अल्लाह जो मौजब ई फरमाना ओ आयो मलक अल्लाह जो अल्लाह ओ मौजब फरमाना आयो मलक म्यां ओ अल्लाह जो ओ मौजब ई फरमाना अल्लाह वठी हज़रत आदम ऐं हवा खे आयो मजबिस्ता अची जाए ॾिठाऊं अची घणो आला सोनई रुपए जे सिर सां जड़ल हुई माड़ी जा सुहिणे नकस निगार सां चिटल हुई चौधारा ऐवान हुई उन माड़ीअ जो तुरत ॾे तजलाए तख़्त म्यां ते में रखियल हो हिकु लाल वो याकूता तख़्त ते में रखियल हो हिकु लाल याकूता तक़्त में म्यां ओ रखियल हो म्यां हिकु लाल याकूता सुहिणी सूरत कबे में हुस्न ई जमीला
होला सुहिणी सूरत कबे में हुस्नवी जमीला ताज मथ सोन जो ताज मथ सोन जो मुनवरवी मुबारका मोती बिनी कनन में लासूं कयो थे लुलिया उस हसगिचीअ में सुहिणो घणो मलूक मुशाहिदा घणी सूरत ते मूरत खे अपर हुई आला आदम खे म्या अजब थियो पसे वो सूरत सा आदम खे अजब थियो पसी सूरत सा पसी सूरत सा सो पट पियो थो बेहोश बेखबर जॾहिं हज़रत आदम खे आई सुरत साञा पोइ पुछाई मलक जिब्राईल खां अहिड़ीअ तरीक़ा त वेठल केर तख़्त ते सन मलूका सूरत जंहिंजी सुहिणी आहे सुभान अल्लाह जंहिंखे ॾिसी विसरियो मूंखे संदो हुस्न हवा पोइ चयो ओ हज़रत आदम खे हलो मलक जबरीला हीअ सूरत आहे बीबी फातिमत जी जा बिलत हीअ सूरत आहे बीबी फातिमत जी जा बिलत रसूलुल्लाह ताज मथ सोन जो मिठोई मुहम्मदा मोती बिनी कनन में इमाम हसन ऐं हुसैन हस गिचीअ में आहे सुहिणो हज़रत अली शाह ए आदम सिखी याद कर हे नूरानी नाला तां पवई मुश्किल बज एहतियाजा आदम रहियो थे बिश्त में के ॾींहं केतिरा खाई दाणू कणक जो थियो जन्नत खां पजुदा रुनू सभु वॾो हजे के ॾींहं केतिरा तां आदम खे यादि आया हे नूरानी नाला वठी नाला तिन नेकनि जा घुरियाई रब खां दुआ कादो रही सा क़बूल कई सदी आदम दुआ लथा डोला ॾे हथा सभई सुख थिया आगा अमीर शाह खे कर नेमत नसीबा चो सलवात हज़रत नबी करीम ते लखदाइम मुदामाए वेंदासे म्याय ईमान सां